अलाए कहिड़ो ॻोठ आहे बाबा, स्कूल खे पुल बि न ईंदा न, सम्झ में ॻाल्हि ई नथी अचे। वॾी ॻाल्हि आहे यार, स्कूल खे ताला लॻा पिया आहिनि, ॿार ई कोन आहिनि, अलाए छा मसइलो आहे। ॾिसां यार वञी ॻोठा वारनि खे ॾिसां, ॿार छो नथा मोकिलनि स्कूल पंहिंजे। बाबा ॿार छो नथा मोकिलियो स्कूल? साईं वॾेरे जी मना थियल आहे असांखे। बाबा मोकिलियो तव्हांजा ॿार पढ़ो। असांखे मर्जी इजाज़त न आहे साईं वॾेरे जी। यार अजीब क़िस्म जा माण्हू आहिनि। बाबा पंहिंजा ॿार मोकिलियो स्कूल। वॾेरे मनिया कयो। छाजे लाइ यार बच्चा तव्हांजा पढ़ंदा? वॾेरे मनिया थो करे। यार वॾी ॻाल्हि आहे, तव्हां बच्चा नथा मोकिलियो, हे त कमाल थी वियो यार। वॾी ॻाल्हि आहे यार, ॻोठा कहिड़ो इहो वॾेरो आहे जेको माना ॿारनि खे मना करे चई माना स्कूल न अचो। वॾेरा साईं, ॻोठ जा ॿार सभु वठी आयो आहियां, स्कूल में मास्टर आयो आहे, उते पढ़ंदा बाबल साईं। तव्हांजे बारे में लिखंदा, को साफ़ी थींदो, को वकील थींदो, को कामरेड थींदो, त पोइ छा थींदो बाबल साईं? अरे कमदार, इन मास्तर जी एडी मजाल जो मुझे ॻोठ में आयो आहे। अलाए को नओं आयो आहे चश्मा ई बाबल साईं। हे हिन ॿार जा पीउ, हे हिननि खे तूं सम्झाए। अरे बाबा तव्हांखे मां अॻ में बि झलियुमि त मुंहिंजे ॻोठ में को बि ॿार न पढ़ंदो, वरी उन्ही जे बावजूद बि तव्हां हिकु नओं मास्तर आंदो आहे। तव्हांखे ख़बर न आहे, जेकर तव्हांखे बि हिते कुड़मत करणी आहे त चुप करे कहो, मुंहिंजे ॻोठ में को ॿार न पढ़ंदो, तालीम जो नालो ई न थींदो। कमदार जी बाबल, वञ मास्तर खे हेॾे ॻोल्हे वठी आ, गीले वठी तो अचांसि। वञ एॾे मजाल जो मुंहिंजे ॻोठ में आयो आहे, ख़बर ई न आहे हिनखे। बाबल साईं उनखे त ख़बर न आहे त वॾेरो शैतानी रूप आहे, शैतानी रूप अरे आहे। हल हल चमचा हल, तूं बि हल। हा पुत्र हल बाबल साईं, ये अथव मास्तर, ॿारनि खे वते तो ॻोल्हींदो त स्कूल पढ़ाइनि, सम्झायोसि कुझु। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। टाइट मज़े में साईं। वेहो 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 साईं। छा हाल आहे साईं, ख़ुशि आहियो? खैर बाबा, मज़े में। तव्हां नवां मास्तर आहियो मीरर माची जा? बाबा बिल्कुलु। तव्हांखे ख़बर न आहे त जेको हिते अॻ में मास्तर हुयो त उन सां मां कहिड़ी हालत करे मोकिली? बाबा साईं हाणे ॾिसो, ही तव्हांजो ईंदड़ मुस्तक़बिल आहे, तव्हांजो हिन बचड़नि खे न मोकिलींदो स्कूल त ज़ाहिर ॻाल्हि आहे इलाइक़े जी ख़ुशहाली, हितां जा रस्ता रोड बिजलियूं, ज़ाहिर ॻाल्हि आहे गुल जहिड़ा ॿार आहिनि, तव्हां हिननि खे मोकिलियो स्कूल। तालीम हक़ आहे हर ॿार जो, असांजो बस मास्तर बस, हिकु लफ़्ज़ बि ज़बान में कढई न त पंहिंजी ओता कमो गेले कढंदुमांइ। तोखे ख़बर आहे त ही मुस्तक़बिल जा ॿार सुभाणे लिखी पढ़ी वॾा ऑफिसर थी मुंहिंजे ख़िलाफ़ छा छा लिखंदा। तोखे ख़बर आहे त मां हिकु रोड जी बजट नाहे छॾी, जेकी ईंदी आहे मां खाईंदो आहियां। नालियुनि जी बजटियूं मां खाईंदो आहियां, सोलर प्लेटुनि जी बजटियूं मां खाईंदो आहियां। सुभाणे खां पोइ ही मुंहिंजे ॻोठ वारा वञी मुंहिंजे लाइ अलाए छा मां छा लिखंदा। मुंहिंजे ॻोठ मां को ॿार न पढ़ंदो मास्तर। बाबल साईं, तव्हां पाण खे ब्लड प्रेशर छो था ॾियो? बाबा साईं कयोसि अॻे वारे मास्तर वारो कमु, को पोड़ी सोड़ी ॾिसी कयोसि था कारो। अरे कमदार, जी बाबल, वञ नी मिर्ज़ू वारी माई खे वठी आंधी के करे सुनी सा कारो। हा वञ हलड़े मास्तर कारो आहे। हल। वॾो आयो मुंहिंजे ॻोठ में ॿार पढ़ाइण, कारो आहे। वॾो आयो मुंहिंजे ॻोठ में ॿार पढ़ाइण। जेको बि मुंहिंजे ॻोठ में मास्तर ईंदो उन सां इहो कमु करे हितां मोकिलींदुसि।